मलीर में मां अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है फिरोज़ कीरियो। नाले वारे दानिश्वर सीनियर लेखक और मोहम्मद अली पठान के किताब ॾीए हेठां ऊंदह की महूरती की तकरीब अवामी प्रेस क्लब मलीर के बाबा अकबर बलोच हॉल में थी गुजरी, जैमें अदबी, इल्मी, सियासी और समाजी हलकन से वास्तो रखंदड़ मुअज़्ज़िज़ मेहमानन मोहम्मद अली पठान, ज़ररा पीरज़ादो, डॉक्टर शेर महरानी, क़ौमी और रोमानवी शायर उफ़ूर शाह तक़वी, फरहान लाड़क, इरफान अब्बासी और ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। तकरीब जो सदारत मोहम्मद अली पठान कई। उन मौके ते किताब ते पंहिंजा वीचार वंडींदे मुक़ररनि मोहम्मद अली पठान जी फ़िक्री पुख्तगी, अदबी ऐं साफ़ती सच्चाई ते रोशनी विझंदे ख़ासि ज़बरदस्त भेटा पेश कई। हिननि चयो त मोहम्मद अली पठान ते लिखणु ॼण सिज खे ॾीओ ॾेखारणु बराबरि आहे। ताज़ा फ़िक्री ॾेख ॾिना आहिनि। हिननि चयो त अवामी प्रेस क्लब अदबी मेड़ा काको ठाहे अदीबनि, लेखकनि, सियासी समाजी कारकुननि खे पाण में जोड़े छॾियो आहे, जेको एज़ाज़ हिन सहाफ़ती इदारे ॾांहुं वञे थो। तक़रीब में अवामी प्रेस क्लब मलीर तरफ़ां सभिनी मेहमाननि खे गुलनि ऐं सिंध जी सुञाणप अजरक जा तोहफ़ा पेश कया विया।